नाज़रीन ख़बर ॾींदड़ खैरपुर मां जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी खैरपुर जे सीनियर नायब सदर मुनीर हुसैन मंगी लकमान जे मुख़्तलिफ़ वार्डन में 27 फेबरवरी ते लॉन्ग मार्च जे मुतलक़ गॾिजाणियूं कयूं। हुन मौक़े ते गॾिजाणियुनि खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी जे अॻवान मुनीर हुसैन मंगीअ चयो त 27 फेबरवरी ते नाअहल वज़ीर आज़म खे हटाइण लाइ पीपल्स पार्टी तरफ़ां कराची खां मुल्कगीर लॉन्ग मार्च जी शुरूआत कई वेंदी, जॾहिं त पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ लॉन्ग मार्च जी अॻवानी कंदो। हुन मौक़े ते मुनीर हुसैन मंगीअ चयो त लॉन्ग मार्च में शिरकत लाइ खैरपुर मां पीपल्स पार्टी जे सीनियर तरीन अॻवान अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जिलानी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह जिलानी जी अॻवानी में लखनि जी तादाद में कारकुन लॉन्ग मार्च में शिरकत कंदा। मुनीर मंगीअ चयो त मुल्क अंदरि वधंदड़ महांगाई सबबि गरीब माण्हू पंहिंजे ॿारनि खे 2 वक़्त जी मानी बि नथा ॾेई सघनि। हुन चयो त इमरान ख़ान ख़तरनाक मंसूबे तहत मुल्क जी ज़राअत खे तबाह करे रहियो आहे। मज़दूर तबिको फाका कुशी करण ते मजबूर थी वियो आहे। मुनीर हुसैन मंगी चयो त नाअहल वज़ीर आज़म ख़िलाफ़ अवामी एहतिसाब 27 फेबरवरी खां शुरू थींदो, जॾहिं त इक़्तिदार में लिकी वेठलनि ख़िलाफ़ जमहूरी जंग शुरू थी वई आहे।